टटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो माज़ी में थदिन हवाउन खुशबू तालीम ऐं वापार जे मरकज़ रहंदड़ तारीख़ी ज़िलो टटो कोठड़ीअ खां डाउन स्ट्रीम में सिंधु दरिया जो पानी छोड़ न करण, सरकारी सतह ते वणकारी ऐं शजरकारी न करण, तोड़े माहौलियाती तब्दीलियुनि जे ज़िद में आयल माज़ीअ जो यूरोप पैरिस ऐं सर्द तरीन शहर नंगर ठट्टो हिन वक़्तु ख़तरनाक गर्मी सामूंडी बाफ़ तोड़े हेड स्ट्रोक जे ज़िद में अचण करे ठट्टे में हिन वक़्तु गर्मीअ जो पावर 40 खां 45 पहुचण करे थोड़े ठट्टे खे पंहिंजा 3 बिजली घर हुअण बावजूद भी हिन मौतमार गर्मीअ में वावड़ा पारां 8 कलाकनि खां बि वधि लोड शेडिंग करण लक तोड़े गरम हवाउनि सबबि हंगामी अहसास सूरत हाल पैदा थी वई आहे। ॿिए पासे ज़िले इंतज़ामिया तोड़े चूंडियल एवज़ पारां आवाम जी वारसी या शहरियुनि खे तहफ़ुज़ ॾेई सघनि हयातियूं बचाइण बाबति का बि ॻणती न आहे। यादि रहे त ज़िले इंतज़ामिया सिर्फ़ फ़ोटो सेशन लाइ रस्मी इजलास सॾाए मीडिया वसीले उहो ॻणाए रही आहे। न असां सॼे ज़िले में न सिर्फ़ प्यासी ऐं गर्मीअ जे सतायल अवाम लाइ न हर हंधि थधे पाणीअ जूं सबीलूं क़ाइमु करण सां गॾु हर हंधि गर्मी तोड़े हीट स्ट्रोक जे सतायल अवाम जे लाइ हीट स्ट्रोक सेंटर एमरजेंसी एम्बुलेंस सर्विस शुरू करे छॾियूं आहिनि। पर अफ़सोस सां चवंदुसि त सॼे ज़िले में न ज़िले इंतज़ामिया न वरी चूंडियल एवज़न पारां अवाम जी बहितरी तोड़े सघनि हयातियूं बचाइण जे लाइ न के बहितर इंतज़ाम, न बहितर तौरु गर्मी जी सतायल अवाम लाइ के हीट स्ट्रोक सेंटर, न थधे पाणीअ जूं सबीलूं, न एमरजेंसी एम्बुलेंस सर्विस सेंटर क़ाइमु करणु, न वरी माहौल में ऑक्सीजन पैदा करण लाइ शजरकारी ऐं वणकारी मुहिम हलाए घिटियुनि रोडनि रस्तनि तोड़े घरनि अॻियां वण लॻाइण जहिड़ा के बि अवाम दोस्त क़दम खणण में मुकमल तौरु नाकाम थी विया आहिनि। शहर जो वापारी माण्हू आहे, समाजी अॻुवान बि आहे त आऊं हिते जे शहरी खे सिविल सोसाइटी जे साॻिया माण्हुनि खे अपील कंदुसि गुज़ारा पंहिंजे ॿारनि खे ऐं उमिरि रसीदा माण्हुनि खे घर खां ॿाहिरि न कढनि ऐं जेके सरहदी वारा जेके साॻी माण्हू आहिनि, दुकानदार आहिनि या जेके साहिब हैसियत माण्हू उन्हनि खे अपील कंदुसि त गुज़ारा अचो ऐं हिन निशान प्रॉपर्टी वांगुरु ऐं सबीलूं क़ाइमु करो। ठटे जो जेको गर्मी पद आहे पारो आहे 40 खां 45 सेंटीग्रेड ताईं पहुतल आहे। असांखे शजरकारी थिए ई कोन थी, सरकारी तौर ते वणकारी थिए ई कोन थी, जेकॾहिं थिए ई थी त उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फोटो सेशन ताईं असांखे हीट स्ट्रोक